न वेंदो आहे। अहिड़ा सुवाल जिन जो ज़िंदगीअ सां ऐं असांजे रोज़ानी फ़िक्री ऐं फ़लसफ़े सां तमामु गहरो तालुक़ु आहे। अॼु जंहिं अहिड़े सुवाल ते असां बहस कंदासीं ऐं उनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं, उहो आहे छा किताब पढ़ण जो दौरु ख़तमु थी वियो आहे। इहो सुवाल असांजे ज़हन में इन जे करे पैदा थियो आहे छाकाणि त असां सैटेलाइट कल्चर, टेलीविज़न, वीडियो कल्चर, कंप्यूटर जो इस्तेमालु ॾिठो आहे। बावजूदि इन जे त हिन वक़्तु दुनिया में किताबनि जी पैदावार का घटी न आहे, पर जीअं वक़्तु गुज़रंदो पियो वञे दुनिया में तमामु घणा माण्हू ॾींहों ॾींहुं इंटरनेट ॾांहुं, कंप्यूटर ॾांहुं मुतवजो थींदा पिया वञनि। को ज़मानो हूंदो हो जॾहिं कंहिं माण्हूअ जे खीसे में पेन ॾिसबी हुई त सम्झिबो हो त हीउ को पढ़ियो लिखियो माण्हू आहे, ऐं हाणे चयो वञे थो त जेको माण्हू कंप्यूटर नथो हलाए सघे उहो अणपढ़ियल आहे। इन मौज़ूअ ते बहस करण जे लाइ, छाकाणि त इन मौज़ूअ जी अहमियत इहा आहे त असांजी सॼी सोच, असांजो सॼो इल्मु, सॼो शऊर किताब मां अचे थो, ऐं उन किताब ॾांहुं जेकॾहिं तवजो हटे थो त इहा अहिड़ी सूरत हाल आहे जंहिं ते बहस करणु खपे। अॼु इन ते बहस करण जे लाइ असां वटि सिंध जा हिकिड़ा मशहूरु दानिश्वर ऐं लेखक मौजूदु आहिनि। इब्तिदा असां कयूं था साईं अमीर अबड़े साहिब खां। साईं अमीर अबड़ो इंटरनेट ते अंग्रेज़ीअ में हिकु मैगज़ीन जो एडिटर आहे जंहिंजो नालो इंडस आहे, ऐं हीउ नौजवान अॼुकल्ह उहो जंहिंखे कंप्यूटर कल्चर चइजे थो या कंप्यूटर एज चइजे थी, उन में बेहद मुलविस आहे। अमीर साहिब, अव्हां इन सिलसिले में छा चवंदव जेकर मां अव्हां खां इहो सुवाल पुछां त छा किताब पढ़ण जो दौरु ख़तमु थी वियो आहे? अनवर साहब, मुंहिंजे ख़्याल में त इंटरनेट हिन वक़्तु पोयनि 4-5 सालनि में हिकु मीडिया जे तौरु ज़ाहिर थियो आहे, ऐं उन कम्युनिकेशन जो ज़रियो एतिरो फास्ट करे छॾियो आहे, यानी कि हिकु ॻाल्हि जेकॾहिं को माण्हू करणु चाहे थो उनखे ॿिए चैनल ताईं, ॿिए इलाइक़े ताईं या दुनिया जे कंहिं ॿी कुंड कुड़िछ ताईं पहुचाइण जे लाइ जेका महिनत या जेको टाइम घुर्बल हो, उन घुर्बल टाइम खे हुन तमामु घणो सोढ़ो ऐं तमामु घणो नंढो करे छॾियो आहे, जंहिंजे करे इंटरनेट जी मीडिया प्रिंट मीडिया ते आहिस्ते आहिस्ते छांइजंदी थी वञे। हिन वक़्तु दुनिया में जेको इंटरनेट जो इस्तेमालु आहे सो उन जी पॉपुलेशन जो घटि में घटि 10% थी चुको आहे, जंहिंमां वधि में वधि इंटरनेट जो इस्तेमालु अमेरिका ऐं वेस्टर्न कंट्रीज़ में आहे, जॾहिं त जेके पोइते पियल मुल्क आहिनि या जेके डेवलपिंग कंट्रीज़ आहिनि उन में उन जो इस्तेमालु आहिस्ते आहिस्ते छांइजी रहियो आहे। अहिड़े नमूने सां अमेरिका में हिन वक़्तु इंटरनेट उन जी पॉपुलेशन जा इंटरनेट यूज़र्स 52% आहिनि अमेरिका ऐं कनाडा में। अहिड़े नमूने सां सिंगापुर में 62% आहिनि ऐं जापान में 65% आहिनि। त उन फास्ट कम्युनिकेशन खे ॾिसंदे ॾिसंदे पोइते पियल मुल्कनि में इंटरनेट जो इस्तेमालु अहिड़ो जल्दी वधी रहियो आहे जो पाकिस्तान बि उन में तमामु घणी पाकिस्तान में बि उन जी तरक़ी तमामु घणी वधी आहे। पाकिस्तान में 1999 जे शुरूआति में इंटरनेट जा यूज़र्स 50,000 हुआ, पर इन साल ऐं 1.5 साल जे दरमियान इहा ग्रोथ एतिरो जल्दी वधी आहे जो उहो नंबर जेको आहे सो 1.4 मिलियन थी वियो आहे, यानी 14 लख हिन वक़्तु इंटरनेट जा यूज़र्स पाकिस्तान में आहिनि। ऐं 1998 जे दौरान पाकिस्तान में सिर्फ़ु कराची, लाहौर ऐं इस्लामाबाद में इंटरनेट एक्सेस मौजूदु हो, जेको हाणे पाकिस्तान जे 34 मुल्कनि में 34 शहरनि में थियण वारो आहे, जंहिंमें पाकिस्तान जी गवर्नमेंट जो हिकु तमामु वॾो किरदारु आहे जो उन्हनि सॉफ्टवेयर्स तां ड्यूटीज़ घटाए छॾियूं आहिनि ऐं उन्हनि चाहियो आहे त कंप्यूटर लिटरेसी जेका आहे सा पाकिस्तान में फैलिजे। त असुल जेको इन जो कॉन्सेप्ट आहे, जीअं किताब पढ़ियो वेंदो हो, किताब इन करे छपियो वेंदो हो त जीअं उन जो जेको मतिलबु आहे ऐं उन जे रीडर्स ताईं उन जी ॻाल्हि शऊर, उन जे रीडर्स जो शऊर बेदार करण लाइ उहो किताब उन्हनि ताईं पहुचायो वञे। अहिड़े नमूने सां इंटरनेट कंप्यूटर जे थ्रू पंहिंजी ॻाल्हि पहुचाइण जो एतिरो फास्ट ज़रियो आहे जो उहा ॻाल्हि 1 मिंट में माण्हू हासिल करे सघे थो। अमीर साहब, इन सां अहिड़ी का डाटा अव्हां ॿुधाए सघो था जंहिंमां अंदाज़ो लॻाइजे त जेकॾहिं इंटरनेट ॾांहुं माण्हुनि जो तवजो एतिरो घणो थी रहियो आहे त छा किताबनि ॾांहुं तवजो घटि रिलेट करे थी।
मसलन असांजे पाड़ेसरी मुल्क में हिन वक़्तु 20% पब्लिकेशन जेका आहे सा घटिजी वई आहे। जेकॾहिं हिकिड़ियूं मैगज़ीन्स जेके मंथली निकिरंदियूं हुयूं त उहे मैगज़ीन्स हाणे क्वार्टरली थी वियूं आहिनि, छाकाणि जो उन्हनि मैगज़ीन्स जी जेका इंटरनेट एक्सेस आहे उहा जल्दी अवेलेबल आहे। हिन वक़्तु जेकॾहिं मूंखे ज़रूरत आहे हिकु किताब जी ऐं उहो किताब ॻोल्हण जे लाइ मूंखे मार्केट में वञिणो आहे ऐं किताबनि जा दुकान ॻोल्हणा आहिनि, उहे किताब ॻोल्हण सां मुंहिंजो टाइम ज़ाया थो थिए। उन जे बजाए आउं कंप्यूटर ते वेही उहो बुक स्टोर जी वेबसाइट खोले उन वेबसाइट तां उहो किताब ॻोल्हे सघां थो ऐं उन ते ऑर्डर बि करे सघां थो, उहो साॻियो किताब पंहिंजे घर में हासिल बि करे सघां थो। अहिड़े नमूने सां इन करे पब्लिकेशन जेका आहे सा आहिस्ते आहिस्ते ग्रेजुअली घटिजी रही आहे, छाकाणि जो इंफॉर्मेशन कंप्यूटर ते तमामु आसानी सां मौजूदु आहे। गॾोगॾु जेकॾहिं असां ॾिसंदासीं त जेकॾहिं हिकिड़ो लिटरेचर आहे, कहाणी ऐं शाइरी आहे, फिक्शन आहे, उन जा किताब पहिरीं तमामु घणा छपजंदा हुआ, पर जीअं त इलेक्ट्रॉनिक मीडिया इंटरनेट सां गॾोगॾु इलेक्ट्रॉनिक मीडिया बि तमामु वॾो रोल अदा कयो आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि में जीअं असांजे पाड़ेसरी मुल्क में 45 प्राइवेट टीवी चैनल हलनि था ऐं उन्हनि 45 प्राइवेट चैनल्स ते अदब जा, शाइरीअ जा ऐं कहाणीअ जा प्रोग्राम हलनि था त हिकु कहाणीकार खे प्रोग्राम में वञी कहाणी ॿुधाइणु आसान रहे थो ऐं ॾिसंदड़ खे जेको कहाणी किताब में पहिरीं पढ़ंदो हो उन जे लाइ बि रुगो टीवीअ जो चैनल ऑन करिणो आहे ऐं उन ते वेही उन जो उहो प्रोग्राम या उहा कहाणी उहा शाइरी आराम सां ॿुधी सघे थो। तंहिंजे करे प्रिंट मीडिया जो जेको ग्राफ आहे सो आहिस्ते आहिस्ते किरियो आहे। पर अमीर साहब हिकिड़ो अर्ज़ु इहो आहे त इन में को बि शक न आहे त हिकिड़े किताब में जेका कहाणी लिखियलु आहे उन ते असां टेलीविज़न ते हिकिड़ी बहितरीन फिल्म उन कहाणीअ ते बदल ॾिसी सघूं था, जो कहाणीअ जो सॼो जेको मक़सदु आहे उहो असांखे अञा बि वधीक ऑडियो विजुअल मीडियम खां मालूम थी सघे। पर हिकिड़े किताब तन्हाईअ में वेही टेक ॾेई हिकिड़े किताब खे पढ़ण में हिकिड़ो जेको मज़ो, हिकिड़ो जेको रोमांस आहे, छा उन जी पूराई इंटरनेट या कंप्यूटर करे सघे थो? इंसान जा ॾुख कंप्यूटर ऐं इंटरनेट ख़तमु नथो करे सघे। कंप्यूटर जो जेको इस्तेमालु आहे, जो कंप्यूटर जो जेको वजूदु आहे सो मालूमात जी ट्रांसफर जेको आहे उन मालूमात जी ट्रांसफर लाइ टाइम कंज़प्शन जेका आहे सा घटाई वई आहे, उन घटाई आहे। पर इंसान जे तकलीफ़ खे दूर करण जे लाइ जेका स्टिमुलेशन हूंदी आहे या उन जो जेको तन्हाईअ जो जेको टाइम आहे उहा तन्हाई ख़तमु करणु या उहा दर्द ख़तमु करण जो जेको उनजो अल्टरनेट आहे उहो हर इंसान जो पंहिंजो थिए थो। कंहिं माण्हूअ खे किताब पढ़ण में जेको आहे सो सुरूर मिले थो त कंहिं माण्हूअ खे अख़बार पढ़ण सां, अख़बार जे मुख़्तलिफ़ कॉलम्स पढ़ण सां सुरूर मिले थो, कंहिं माण्हूअ खे समुंड जे किनारे ते वेही अकेलाई दूर करण में वधीक मज़ो ईंदो आहे। इहो हिकिड़ो इंडिविजुअल, मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो इंडिविजुअल शइ आहे जंहिंजे करे इहा अल्टरनेट जेको आहे सो हासिलु करे सघे थो। नाज़रीन, कंप्यूटर जे अचण खां पोइ कुझु दुनिया मां जेका मालूमात हासिल थी रही आहे उन मां इहो थो लॻे त कुझु अख़बारूं, रिसाला, किताब जेके प्रिंट मीडिया चइजे थो, उन में कंहिं हद ताईं लाख आई आहे ऐं माण्हुनि जो रुझान ओॾांहुं वधीक कंप्यूटर ॾांहुं ऐं इंटरनेट ॾांहुं थी रहियो आहे। इन सिलसिले में हींअर असां सिंध जे हिकिड़े मशहूरु मुसनिफ़ ऐं किताबनि जे लेखक सां गुफ़्तगू कंदासीं ऐं उहो मशहूरु किताबनि जो लेखक आहे साईं बदर अबड़ो साहब। बदर साहब, अव्हां जी महिरबानी असांजे प्रोग्राम में अव्हां आया आहियो। अव्हां सिंध जा मशहूरु लेखक आहियो, जाखोड़ी अदीब ऐं सहाफ़ी तव्हांखे लिखियो वेंदो आहे अख़बारनि में, ऐं अव्हां काफ़ी किताब बि लिखिया आहिनि, सिंधु दरिया जे सफ़र खां वठी हिंगलाज ताईं ऐं रनीकोट ताईं ऐं सिंध जो कच्छो, सिंध जो थर। छा तव्हां इहो कॾहिं महसूसु कयो आहे त तव्हां हीअ जेका जाखोड़ कयो पिया, सिंध जो अवाम सॼे दुनिया जे अवाम सां गॾु ओॾांहुं तवजो हटाए हींअर कंप्यूटर ॾांहुं करे रहियो आहे, ऐं छा किताब जे पढ़ण जो दौरु ख़तमु थी रहियो आहे हिन दुनिया में, हिन दौर में? अमर साहब, आऊं इन राय सां बिल्कुलु सहमत न आहियां त को कंप्यूटर जे अचण सां किताब जी अहमियत घटिजी थी वञे। हिन वक़्तु बि तव्हां ॾिसंदव त सॼी दुनिया में अंग्रेज़ी अदब ऐं किताब तमामु घणा लिखिया पिया वञनि।
जेतोणीक 100,000 चैनल पिया था हलन, पर उन जे बावजूद किताब जो जी रफ़्तार, उन्हनि जो तइदाद, उन्हनि जी रीडरशिप वधी आहे, घटी कोन्हे। इंटरनेट जो यूज़र हुजणु हिकिड़ी ॻाल्हि आहे, पर अदब ऐं किताब जो शौक़ु ॿी ॻाल्हि आहे। बिल्कुलु मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि। इंटरनेट इस्तेमालु करण वारो त हिकिड़ो बिज़नेसमैन बि थी सघे थो। बिज़नेसमैन जो को बि वास्तो न आहे त मिर्ज़ा ग़ालिब छा चयो, शाह लतीफ़ छा चयो, इहे शयूं किताबनि में मौजूदु आहिनि। तव्हां चवंदो त किताब जेके शाह लतीफ़ जा या ग़ालिब जा इहे बि इंटरनेट ते अची सघनि था, ठीकु आहे, अची सघनि था, पर उहो मज़ो जेको भिटशा जे पधर ते वेही राग ॿुधण जो आहे या उते जो जेको माहौल आहे, जीअं अमीर साहिब सां ॻाल्हि कई, उहो मज़ो कोन थो अची सघे। ॿी ॻाल्हि आउं इहा चवंदुसि त IT सॼी दुनिया जे सभिनी इवेंट्स खे कवर नथी करे सघे। किताब बि नथा करे सघनि। किताब लिखण वारा माण्हू तमामु घणा आहिनि। इहो चवणु ग़लति आहे त किताब नथा पिया लिखजनि। इहो सही आहे त जेकॾहिं 1947 में 500,000 किताब छपिया वेंदा हुया ऐं अॼु बि 500,000 किताब छपिया था वञनि या 2,000 किताब छपिया था वञनि, त इहा ॻाल्हि खणी पंहिंजी जाइ ते क़बूलु कंदासीं। पर उन वक़्त में जेकॾहिं नोट कयो वञे त जेकॾहिं सॼे साल में 20 किताब छपजंदा हुआ, त हाणे सॼे साल में 50-60 किताब, 100 किताब छपजंदा हूंदा ऐं तमामु सुठा ऐं ज़ख़ीम ऐं रिसर्च ओरिएंटेड किताब आहिनि ऐं उन्हनि जी कंहिं बि नमूने सां असां ईअं न चवंदासीं त उन्हनि जी क्वालिटी घटि आहे। सो मुंहिंजे ख़्याल में त कंप्यूटर टेक्नोलॉजी जे अचण सां को फ़र्क़ु कोन थो पए। मूंखे इजाज़त ॾियो त मां अव्हां खां हिकिड़ो इहो सुवालु पुछां त मिसाल हिकिड़ो किताबु आहे जंहिंमें हिकिड़ी कहाणी आहे, समाज जी कहाणी आहे, ॾाढी का ख़ूबसूरत कहाणी आहे। हाणे उन किताब जे पहिरें सुफ़े खां वठी आख़िरी सुफ़े ताईं वञण खां सवाइ उहा कहाणी मुकमिल तौर ते मालूम नथी थिए, छो न उहा कहाणी कंप्यूटर ते या टेलीविज़न ते हिकिड़ी तमामु सुठे फ़न सां जोड़ियल हिकिड़े ड्रामे या हिकिड़े फिल्म में माण्हू उहो ॾिसी वठे त किताब पढ़ण में थोरी ॾुखियाई बि आहे, जॾहिं त उन फिल्म ॾिसण में त ॾुखियाई न थींदी। तव्हां सही चयो, पर सवाल इहो आहे त हिकु साल में जेकॾहिं 1000 कहाणियूं लिखियूं वयूं त छा तव्हां 1000 कहाणियूं उन्हनि खे ड्रामेटाइज़ करे सघंदव? छा उहो सॼो टीम वर्क थी सघंदो जो माण्हू उहे 1000 कहाणियूं ॾिसी सघनि? इहो मुमकिन ई कोन्हे को। तव्हां 10 कहाणियूं, 15 कहाणियूं, 100 कहाणियूं त बिल्कुलु नई टेक्नोलॉजी जे ज़रिए माण्हुनि ताईं पहुचाए सघंदव ऐं मुमकिन आहे त हुन में उहो चस्प पैदा बि करे सघो। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ज़हन में यादि रखो त राइटर जेॾी महिल लिखे थो त हू लफ़्ज़नि जी जेका चूंड करे थो, जेको माहौल ठाहे थो, ऐं उहो माहौल जेको हुन कलम सां काग़ज़ ते मुंतक़िल कयो आहे, इहो नामुमकिन आहे त उहो जीअं जो तीअं कंहिं बि ॿी टेक्नोलॉजी जे ज़रिए ॿिए जे ज़हन ते मुंतक़िल कजे। इहो मुमकिन ई कोन्हे। त इन करे किताब में जेका शइ राइटर ओरिजिनल लिखी आहे उन में वधीक चस आहे ऐं इन करे किताब जी अहमियत बहरहाल ड्रामे खां वधीक आहे। रूट्स नाले हिकिड़ो किताब तमामु ज़ख़ीम छपियो वियो ऐं उहो उन ते फिल्म बि ठही ऐं उन फिल्म जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे, पर जेकॾहिं तव्हां उन किताब खे पढ़ंदव त उनजो मज़ो ई ॿियो आहे। पर बदर साहब, जेके नौजवान अॼुकल्ह जा इंटरनेट जा शौक़ीन आहिनि उन्हनि जो चवणु इहो आहे त किताब मार्केट में महांगा था मिलनि, जॾहिं त कंप्यूटर ते उहो ओतिरो ई मवाद तव्हां जेकॾहिं पढ़ो त उन ते तव्हांजो ख़र्चु घटि थो थिए। किताबनि रखण जे लाइ हिकिड़ी जाइ खपे। के असांजा अहिड़ा दानिश्वर ऐं दोस्त आहिनि जिन जे घर में हींअर का जाइ न बची आहे, रुॻो किताब किताब आहिनि, जॾहिं त कंप्यूटर में अलाए त का लाइब्रेरी सॼी समाइजी सघे थी। त छा तव्हां नथा सम्झो त हीअ जेका जदीद ज़रूरतूं माण्हू आहिनि ऐं जेके जंहिं तरीक़े सां माहौल जुड़े पियो त अॻिते हली ऐं आहिस्ते आहिस्ते किताबनि जी पढ़ाई जेका आहे उहा घटिजी सघे थी? मुमकिन आहे त इहो अॼु खां 10 साल, 15 साल, 20 साल, 50 साल पोइ ईअं थिए। पर आउं हींअर हिकिड़ो साल जेकॾहिं इहो रखां त मूंखे सिंधीअ जो को बि किताबु पढ़णो आहे, मूंखे इंटरनेट ते अवेलेबल आहे, ज़ाहिरत न आहे,
त मूंखे सिंधी किताब वठिणो आहे या उर्दू में कोई किताब वठिणो आहे त मूंखे मार्केट मां वठिणो पवंदो, उहो अञा ताईं कोन आयो आहे। मुमकिन आहे त 50 सालनि खां पोइ जो हिकिड़ो ख़्वाबु हुजे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त इहो बि अज़्यूम करणु त हरू कंप्यूटर सस्तो आहे, ईअं कोन्हे को। हिन वक़्तु मूंखे ख़बर न आहे, पर सम्झां थो त मुमकिन आहे त हिन वक़्तु पाकिस्तान में को 2 या 3% माण्हू अहिड़ा हुजनि जेके कंप्यूटर यूज़र्स हुजनि, ऐं उहो ज़रूरी न आहे त उन्हनि खे किताबनि सां दिलचस्पी हुजे। उनजे मुक़ाबले में पढ़ंदड़नि जो तइदादु हिन वक़्तु जेको पाकिस्तान में आहे उहो 3% आहे। माना 3% माण्हुनि जी अप्रोच किताब ताईं आहे, जॾहिं त कंप्यूटर में 1% आहे, जिन मां बि तमामु थोरा माण्हू किताब पढ़ंदा हूंदा। ऐं जीअं त सभु किताब कंप्यूटर ते न आहिनि, इन करे फ़िलहालु आउं सम्झां थो त कंप्यूटर असांजी ज़रूरतुनि खे पूरो नथो करे सघे। ॿी बि हिकिड़ी ॻाल्हि आउं चवणु चाहींदुसि त मिसाल सिंध आहे, सिंध जा कोट किला नाले हिकिड़ो किताब इश्तियाक अंसारी साहिबु लिखियो, या के ॿिया किताब आहिनि, या रनी कोट आहे, या इंगलाज आहे, या लाहौत आहे। इन्हनि ते डॉक्यूमेंट्रियूं ठाहिण में 100,000 लखियूं रुपया ख़र्चु थियनि था, टाइम लॻे थो। अञा ताईं रनी कोट ते डॉक्यूमेंट्री न ठही आहे। रनी कोट तव्हांखे ख़बर आहे त सिंध में मोहन जे दड़े खां पोइ हिकिड़ी वॾे में वॾी अहम साइट आहे। उन जी जाइ ते किताब मौजूदु आहे, माण्हू किताब वठी ऐं हुनखे पढ़ी सघे थो, पर डॉक्यूमेंट्री कोन्हे, माण्हू केॾांहुं वेंदो? ज़ाहिर आहे किताब ते वञे, जॾहिं वञी डॉक्यूमेंट्री ठहे, जॾहिं वञी उन पैमाने ते एक्सपीडिशन थिए, जॾहिं वञी ओतिरा महीना साल वञी उन ते कमु थिए। बदर साहब तव्हां बिल्कुलु दुरुस्त चयो, पर हाणे मसइलो इहो आहे त हीउ जेको सॼो माहौल तयारु थियो आहे, जंहिंमें टेलीविज़न आहे, जंहिंमें वीडियो कल्चर आहे, जंहिंमें सैटेलाइट टेक्नोलॉजी आहे, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे, ऐं असांजे नए नसुल जो रुझान अव्हां ॾिसी रहिया आहियो त उहो उन तरफ़ वञी रहियो आहे। त ऐं असांखे इहा मालूमात अख़बारुनि मां ख़बर पई आहे त तव्हां अञा बि को नओं किताबु लिखी रहिया आहियो। तव्हांजो छा ख़्यालु आहे त तव्हां उन जस्तजुअ में खे जारी रखंदो, या अवाम जो तवजो ॿिए तरफ़ ॾिसण जे करे हींअर किताब लिखण जो फिनामिना जेको आहे उहो पने खां वधीक कंप्यूटर ॾांहुं हलिया वेंदो? साहिबु असल में आऊं इन सुवाल सां मुतफ़िक़ नथो थियां त को किताब पढ़ण जो कल्चर ख़तमु पियो थिए। किताब पढ़ण जो कल्चर बिल्कुलु मौजूदु आहे, असांजे घर में बि इंटरनेट मौजूदु आहे, पर असां वटि जेतिरा बि घर भाती आहिनि उहे उन्हनि मां जेकॾहिं 10 फ़र्द आहियूं त असां 10 मां 6 ॼणा किताब पढ़ंदा आहियूं। इंटरनेट खे असां रेफर घटि कंदा आहियूं। इन करे जो असांखे जेको रेफरेंस खपे थो उहो असांखे उन्हनि किताबनि में मौजूदु आहे जेके असां घर में मौजूदु आहिनि, ऐं उहे इंटरनेट ते मौजूदु न आहिनि। सो किताब न पढ़ण जो जेको मसइलो आहे पंहिंजी जाइ ते सोसाइटीअ में, उहो हीअ आहे त किताब महांगो, हिकु त महांगो आहे, असां वटि माण्हू वटि परचेसिंग पावर कोन्हे। ॿी ॻाल्हि इहा आहे त किताब जी बाक़ाइदे डिस्ट्रीब्यूशन कोन पई थिए, जो माण्हू को वठणु चाहे, मिसाल को बठोरे में वेठो आहे त हुनखे किताब वठण जे लाइ हैदराबाद वञणो थो पए। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में इहो आहे त हुन में जेकॾहिं कोई प्रॉब्लम क्रिएट थिए थो त हुनखे साइंटिस्ट वेठा आहिनि, हुनखे हल करे था छॾीनि, को वायरस थो लॻे त मिंटनि में हल करे था छॾीनि। पर जॾहिं किताब जी डिस्ट्रीब्यूशन जो मसइलो अचे थो त उनखे हल करण जो को तवजो कोन्हे को, को ध्यानु कोन्हे को, उहो नेटवर्क सॼो फिटल आहे। त किताब माण्हूअ जी रीच में इन करे बि न आहिनि। हिकु त नेटवर्क कोन्हे को, ॿी ॻाल्हि इहा त माण्हुनि वटि परचेसिंग पावर कोन्हे को, ऐं माण्हू खाइण पीअण में आणीनि चाढ़ीनि वारी सूरत हाल में रहनि था। ऐं टीं ॻाल्हि जेका सभ खां अहम आहे सा हीअ आहे त ज़िंदगीअ जा के शोबा अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे सरपरस्ती जी ज़रूरत हूंदी आहे। मिसाल तइलीम आहे, मिसाल रांदियूं आहिनि, या मिसाल राग आहे। त तव्हां ॾिसंदव त अॻे ज़माने में राग जी बि सरपरस्ती थींदी हुई, रांदियुनि जी बि सरपरस्ती थींदी हुई, किताबनि जी बि सरपरस्ती थींदी। हाणे उहा शइ रही कोन्हे का। माण्हुनि में रीडिंग हैबिट पैदा थींदी आहे नंढे हूंदे खां वठी, स्कूल खां वठी। जेकॾहिं असां अॼु हिते वेठा आहियूं त इन जो सबबु इहो आहे त असां 1960 वारे ॾहाके में गुल फुल रसालो पढ़ंदा हुआसीं, या के ॿिया रसाला पढ़ंदा हुआसीं अख़बार में, त उहे शयूं असांखे मुहैया थियूं हुयूं। उहो कल्चर हिकिड़ो पैदा थियो आहे, रीडिंग हैबिट पैदा थी, जेका असांजे ॿारनि में बि आहे, सुभाणे उहे किताब बि पढ़ंदा। त असुलु मसइलो इहो आहे त रीडिंग हैबिट पैदा कोन कई वई आहे,
इहो मसइलो न आहे त माण्हुनि खे रीडिंग हैबिट ख़तमु थींदी थी वञे। इन सिलसिले में बदर साहब मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त जीअं त अव्हां के नव किताब लिखिया आहिनि, उहे मार्केट में विया आहिनि, मार्केट में मौजूदु आहिनि, अव्हां जी पंहिंजी इंफॉर्मेशन छा आहे त सिंधी किताबनि जी सेल हिन वक़्तु उन जी पोज़ीशन कीअं आहे, पोइते वञी रही आहे या अॻिते वञी रही आहे? अनवर साहिबु, हिन में हिकु ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त सिंधीअ में हिन वक़्तु जेको तहक़ीक़ी अदब आहे उन जी डिमांड तमामु घणी आहे। शाइरी थोरी घटि पढ़ी थी वञे ऐं फिक्शन ते बि थोरो घटि ध्यानु आहे, पर तहक़ीक़ ॾांहुं माण्हूअ जो ॾाढो तमामु घणो आहे। तव्हां हींअर बि कंहिं बुक स्टॉल ते चढ़ंदव त माण्हू उन किताब में हथु विझंदा जंहिंमें तहक़ीक़ जो इस्म हूंदो ऐं पब्लिशर बि उनखे प्रिफर करे थो जंहिं ते वाक़ई को कमु थियल आहे ऐं माण्हू उहे किताब वठी वञनि था। ऐं इहो ई सबबु आहे त आउं का वॾी ॻाल्हि कोन कंदुसि, पर मुंहिंजा जेके बि किताब आहिनि उन्हनि में शायदि को हिकु अधी किताब फिक्शन ते हुजे, न त घणो करे रिसर्च ते आहिनि। जेकॾहिं उहे वाक़ई पसंदि न हुजनि हा पब्लिशर खे या उनखे फ़ाइदो न ॾियनि हा त उहो छो छपींदा? नाज़रीन, असां वटि इन मौज़ूअ ते त छा किताबनि पढ़ण जो दौरु ख़तमु थी वियो आहे, असांजे नौजवान अमीर अबड़े साहब गुफ़्तगू कई, ॾाढी उन में मालूमात हुई ऐं बदर साहब जी गुफ़्तगू अव्हां ॿुधी। हींअर अव्हां जी मुलाक़ात असां सिंध जे हिकिड़े मशहूरु लेखक सां करायूं था जेको हिकिड़ी घण पासाई शख़्सियत आहे। हू नावल निगार बि आहे, त हू कहाणीकार बि आहे, त हू तंज़ मज़ाह ते बि लिखंदो आहे ऐं सिंध जो हिकिड़ो तमामु वॾे पैमाने जो लेखक आहे, साईं कमर शहबाज़ साहब। कमर शहबाज़ साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, असांजे प्रोग्राम में तव्हां आया आहियो। बहस ॾाढो गरम थी चुको आहे ऐं उन में काफ़ी ख़्याल अची चुका आहिनि। सुवाल इहो आहे त छा किताब पढ़ण जो दौरु ख़तमु थी वियो आहे? अव्हां जो इन ते छा तबसरो हूंदो? मूं ॿिन्ही दोस्तनि जी गुफ़्तगू ॾाढे गौर सां ॿुधी, ॾाढी दिलचस्प गुफ़्तगू हुई। अमीर साहब पंहिंजे तौर ते के आर्गुमेंट्स ॾिना, बदर साहब बि पंहिंजे तरफ़ां। हाणे सुवाल रुॻो इहो आहे त बुनियादी ॻाल्हि खे वठिजे त कंप्यूटर, टेलीविज़न या उन सां मुलाक़ा केबल्स वग़ैरह सभिनी एंटरटेनमेंट जे अचण खां पोइ ऐं उन्हनि एंटरटेनमेंट्स ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स, ख़ासि तौर सां रांदियुनि जा प्रोग्राम जेके सॼो ॾींहुं था वठनि पिया, उन्हनि जे अचण खां पोइ छा वाक़ई टाइम बचे थो माण्हुनि खे त मुतालियो कनि या न कनि, या जेकॾहिं मुतालियो नथा कनि त किताब छपजनि घुरिजनि या न घुरिजनि, या उन्हनि किताबनि जी छपाईअ में का लाथ थी आहे। गुफ़्तगू दोस्तनि जे मां इहो ज़ाहिर थियो त किताब अॻे खां वधीक छपजी रहिया आहिनि। उहा जुदा ॻाल्हि आहे त क्वालिटी बुक्स जंहिंखे चइजे उहे तमामु घटि था छपजनि। ट्रैश लिटरेचर तमामु घणो थो छपजे, जीअं जासूसी आहे, मज़ाहिया आहे, हर माण्हू जे हथ में पेपर बैग काई आहे ऐं तमामु घणा, ऐं रातो राति था छपजनि। हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो राइटर सिंडिकेटेड राइटिंग जे ज़रिए हफ़्ते जे अंदरि किताब तयारु करे थो वठे, रातो राति छपजे थो, डिस्ट्रीब्यूट थी थो वञे। मामिलो रुॻो हिते ख़तमु कोन थो थिए। ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं किताब छपजनि था ऐं तमामु घणी तादाद में छपजनि था जीअं छपजी रहिया आहिनि, त पोइ माण्हुनि खे टाइम कहिड़ो आहे जंहिं टाइम ते मुतालियो कनि था। मुंहिंजे ख़्याल में जिन माण्हुनि खे किताब पढ़ण जो शौक़ु आहे, एडिक्टेड आहिनि, उहे त किताब पढ़णु छॾींदा कोन, छा बि थी पवे, कहिड़ी बि एंटरटेनमेंट छो न हुजे। अलबत्ता मुतासिर थिए बग़ैर को बि रही नथो सघे। पर जेको माण्हू किताब पढ़ण ई नथो चाहे, मूंखे यादि आहे त 1960, 62, 65, 70 ताईं पेपर बैग तव्हांखे ₹2.25 में मिली वेंदो हो। उन ज़माने में जंहिंखे न पढ़णो हूंदो ₹2.25 में कोन वठंदो। पर हाणे जॾहिं 300, 350 ऐं 500 रुपया थी विया क़ीमत, जंहिंखे वठिणो आहे त उहो हाणे बि वठी पढ़े थो। जिन जी आदत पुख़्ती थी वई आहे किताब पढ़ण ते या मुताले जो शौक़ु आहे, त उहो मुतालियो करे थो। हालतूं खणी कहिड़ियूं बि हुजनि, बे टाइम या उन खां अॻु में कंहिं बि वक़्तु मुतालियो थी सघे थो। कंप्यूटर जे अचण, इंटरनेट जे अचण जे करे बराबरि किताब मुंतक़िल थी विया आहिनि CDs ते, पर छा उहे किताब मुकमल तौर ते थिया आहिनि या रेफरेंस बुक्स जे तौर ते इस्तेमालु था थियनि? मां सम्झां थो रेफरेंसिस ई तव्हां कढी सघो था, हुन मां हवाला कढी सघो था, या चंद किताब अहिड़ा बि आहिनि जेके मुकमल तौर ते आया हुजनि।
कंप्यूटर जो को मुक़ाबिलो कोन्हे अदब में मुताले सां। मुतालियो त वसी लफ़्ज़नि में जीअं तव्हां शाह साहिब जो अॻाणो शेर पढ़ियो या वर्ड्सवर्थ जी उहा सिट आहे त बुक्स इन द ब्रुक्स एंड सरमन्स इन द स्ट्रीम्स। जी तव्हां मुतालियो त हिकिड़ो वसी लफ़्ज़ आहे, किताबनि जे ज़रिए रुॻो कोन थो अचे, मुतालियो त दुनिया जी हर शइ ॾिसण सां थो अचे, बल्कि मां त सम्झां थो त कंप्यूटर खे ॾिसण सां बि, टेलीविज़न जा प्रोग्राम ॾिसण सां बि, उहे नाटक ॾिसण सां बि, नाटक ते ॻाल्हि इहा निकिती त छा कहाणी उहा जेका कहाणी तव्हां लिखो था उहा पढ़ घुरिजे या कंप्यूटर ते टेलीविज़न ते उनखे ड्रामा जी शिकिल में या फिल्म जी शिकिल में। त मूंखे वाक़ई यादि आयो अर्नेस्ट हेमिंगवे जो जेको बहितरीनु जॻ मशहूरु नाविल हो ओल्ड मैन एंड द सी, उहो जॾहिं तयारु थी आयो ऐं हेमिंगवे खे ॾेखारियूं त अधु फिल्म मां उथी हलियो वियो, चई हीअ त मुंहिंजो किताबु लिखियलु ई कोन्हे को। उहे जज़्बात जंहिं अंदाज़ सां जीअं बदर चयो, उहे जज़्बात जंहिं अंदाज़ सां लिखियो थो वञे, उहे सीक्वेंस जंहिं सीक्वेंस में लिखियो थो वञे, जंहिं सिटुनि में जान आहे, उहा शइ तव्हां आर्टिस्टनि जे वातों चवरायो थी सघे थो। ऐं किन हालतुनि में इहो बि थियो आहे त किताब खां वधीक जानदार उहा प्रोडक्शन थी पई आहे फिल्म जी। जीअं जीअं तर्जुमो फॉर एग्ज़ाम्पल, जीअं तर्जुमो आहे त फिट्ज़जेराल्ड जॾहिं तर्जुमो कयो उमर ख़याम जो त चवनि था त ओरिजिनल खां वधीक मज़ो उहो थो हुजे। त के ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके वधीक सुठियूं बि थी सघनि थियूं, ख़राब बि थी सघनि थियूं। सुवाल रुॻो इहो पैदा थो थिए त माइक्रो ओवन जो ज़मानो आहे जंहिंमें तव्हां ॿोड़ मानी मिर्च मसाला कचो गोश्त विझी ढकु बंदि करे हलिया वञो त कलाक खां पोइ तव्हांखे ॿोड़ तयारु थी मिलंदो। त छा तव्हांजे घरवारीअ जे ठाहियल हथ जे खाधे खां उहो बहितरु थी सघे थो? जेकॾहिं न आहे त पोइ हुन वीचारी खे तकलीफ़ छो था ॾियो? ॻाल्हि आहे धोबी ड्राई क्लीनर्स निकिता आहिनि, बहितरीनु तव्हांखे ड्राई क्लीन कपिड़ा करे ॾींदा, पर जेको कपिड़ो तव्हांखे धोई उहा माई खणी गठड़ी ॿधी ईंदी ऐं इस्त्री करे प्यार पाबूअ सां उहो बटण बि टाके आणे ॾींदी, उहो तव्हांखे शायदि ड्राई क्लीनर्स वटां न मिले। सो जेको हिज़ ऐं लुत्फ़ आहे किताब मां। हाणे रुॻो हिकिड़ी ॻाल्हि ते जेको मुख्य ॻाल्हि आहे उहा आहे त छा मुतालियो घटिजी रहियो आहे या न घटिजी रहियो आहे? किताब पढ़ण जो शौक़ु इन्हनि सभिनी शयुनि जे बावजूदि, जंहिंखे एटी ॾकर खेॾणो आहे सो एटी ॾकर खेॾंदो, जंहिंखे होटल ते चांहि पीअणी आहे सो उहो होटल ते चांहि पीअंदो, जंहिंखे किताबु पढ़णो आहे सो किताबु पढ़ंदो, किताब खां सर रही कोन सघंदो। किताबनि जो हींअर भरमार बूम आहे, जंहिंखे चइजे न बूम आहे। सॼी दुनिया में जल्दी जल्दी किताब लिखिया था वञनि, माण्हू पढ़नि था। उहा जुदा ॻाल्हि जीअं मूं चयो त क्वालिटी बुक्स ॾांहुं केरु थो वञे, उहे ई माण्हू वेंदा जिन खे उन्हनि किताबनि जी घुरिज आहे। ॿियनि खे जिन खे वक़्तु गुज़ारणो आहे, एस्केपिज़म वारो लिटरेचर खपे थो, वक़्तु गुज़ारणो आहे, उहो किताब पढ़नि था। पर कमर शवर साहब, वर्ल्ड मीडिया खे जेकॾहिं ॾिसिजे थो त उन में जेको टेलीविज़न आहे, जेके बि हींअर हिकिड़ा नेटवर्क्स निकिता आहिनि, उन में ख़ुदि इन्वेस्टिगेटिव रिपोर्टिंग्स ऐं जेके घणी मालूमात नवां नवनि मौज़ूअनि ते जेको मवादु असांखे मिले थो, उहो फिल्मनि जे ज़रिए मिले थो। ऐं किताबनि जी पैदावार जेका आहे असां वटि, किताब जंहिं तरीक़े सां छपिजी रहिया आहिनि, उहे एॾे वॾे पैमाने ते न छपिजी रहिया आहिनि जो इहा सारी मालूमात असांखे उतां मिले। त इन खे ज़हन में रखी मुस्तक़बिल जे हवाले सां अव्हांजो छा ख़्यालु आहे? मां हिकिड़ी फिल्म ॾिठी, मूंखे ॾाढी वणी, द पेंट हाउस। ऐं उन जे किताब लिखियल हो आख़िर में त हीअ फलाणे किताब तव्हां वरितल आहे, तव्हां यकीन ॼाणो त उन किताब खे हथु करण जे लाइ जेके मूं हथ पेर हयां हिते ॿाहिरि मुल्कनि में ऐं नेठि हथु हासिलु कयो वञे। सेंस ऑफ पोज़ीशन, तव्हांजी मिल्कियत हुजे हिकिड़ी शइ, जंहिंजो सरवर्क हुजे, जंहिंमें सुफ़ा सुगंध ॾियनि, जिन खे तव्हां पढ़ी सघो, पंहिंजो करे सघो। तव्हांजो हिकिड़ो लाइब्रेरी आहे या स्टडी आहे या 4 किताब आहिनि जंहिंमें तव्हां फ़ख्रिया तौर ते दाख़िल थी सघो, तव्हांजो हिकिड़ो प्राइड आहे। इहे 4 शयूं जेके चंद शयूं आहिनि, इहे चंद शयूं तव्हांखे मजबूर थियूं कनि तव्हां न रुॻो किताब पढ़ो बल्कि गॾु बि करियो, पाण वटि रखो बि। हाणे इन सां इंटरनेट जी या DVD या VCR या टेलीविज़न, इन्हनि जी का घटिताई कान थी थिए। मां तव्हांखे नंढिड़ो हिकिड़ो मिसाल ॾियां त रेडियो सभ खां पहिरियों मीडियम हो इंफॉर्मेशन जो। किताब खां पोइ इलाही शयूं सिनेमास्कोप आयो, टेलीविज़न में बि क़िस्म आया, पोइ VCR, हाणे ताज़ा तरीन हीअ शइ जी अहमियत घटिजी वई आहे। मां तव्हांखे यकीन सां ॿुधायां, पंहिंजे जाइ
ते अटल दाइम ऐं क़ाइमु आहे शइ अॼु बि ओतिरी इंफॉर्मेशन ॾेई सघे थी ऐं उन ई अंदाज़ सां ॾेई सघे थी जहिड़ी कल्ह पिया ॾिनई। त जेकर किताब जो मुतालियो जो हिननि ॻाल्हियुनि सां मादी शयुनि सां थी सघे थो, थोरो घणो असरु थींदो हुजे, थी सघे थो त मूंखे जो वक़्तु फालतू बचंदो हुजे जंहिं मां शौक़ु आहे त मां 4 पैसा वधीक ख़र्च करे बि किताब वठंदुसि ऐं पंहिंजो फालतू टाइम कढंदुसि बि। अॻे मां 10 बजे राति जो सुम्ही पवंदो हुउसि, हाणे मां 2:30 बजे राति ताईं जाॻां थो, पोइ किताब पढ़ां थो। साईं सुवाल हीअ आहे त जॾहिं इल्मु सेखारिबो आहे ॿार खे त अलफ़ बे लिखी ऐं उहे किताब जेके छपियल आहिनि मिसाल सिंधी ॿोली सेखारण जा, उन्हनि ते किताब खणिबो, उन किताब तां पढ़ी ऐं ॿार खे सेखारिबो। हींअर उहो पने ते हुनखे अलफ़ बे लिखी ऐं हुनखे सम्झाइबो। हींअर जेकॾहिं स्क्रीन ते अव्हांखे तस्वीरुनि सां गॾु उहो साॻियो ई ॿोली, उहो साॻा ई अखर, उहे साॻा ई लफ़्ज़ बहितर तरीक़े सां सेखारिया वञनि त पोइ तव्हां छा था सम्झो त अॻिते हली ख़ुदि इल्मु पढ़ाइण जे लाइ कंप्यूटर किताब खां वधीक कारआमद साबित न थींदो? न, मां सम्झां थो त तव्हां जॾहिं कागज़ ऐं कलम जी ॻाल्हि कई, मां थोरो ॿ क़दम अॻिते वेंदुसि। जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं त फरहीअ ते लिखाईंदा हुआ असांखे किल्क सां ऐं उनखे मिसारणबो हो मेट सां, वरी ॿीहर लिखबो हो, मस बि पाण ठाहींदा हुआसीं ऐं उन मस सां वेही लिखबो हो, मिसारबो, पोइ कागर आयो। पेन अलाउ कोन कंदा हुआ, ओ ऐं जी न बि इस्तेमालु करणु ॾिनो वेंदो हो, मैट्रिक ताईं कोन पेन खे हथराइणु ॾिनो वेंदो हो। पंहिंजी जाइ ते इहे ॻाल्हियूं दुरुस्त आहिनि। किताब बि जेकॾहिं तव्हां इंटरनेट ते तव्हां बटण दॿाइण सां हिकिड़ी शइ अचो थी वञे, पर मां उहो ई फ़ासिलो, ह्यूमन टच जेका आहे, उहो फ़ासिलो जेको आहे सो क़ाइमु रहंदो। किताब तव्हां भले इंटरनेट ते वठो, कोन में हर्ज कोन्हे को, तव्हां हुनखे कंप्यूटर प्रिंट आउट कढी ॾिसी बि सघो था, स्क्रीन ते पढ़ी बि सघो था, पर हू किताब जेको हथ में खणी वेहण में मज़ो आहे। शाह साईं जो कलाम जेॾी महिल तव्हां गंज शरीफ़ खोले वियो या उहो रिसालो कढी वियो ऐं उन हिकिड़े हिकिड़े बैत खे 50 दफ़ा हिक हिक खे वरी अंडरलाइन करण में जेको मज़ो आहे, उहो उन इंटरनेट ते स्क्रीन ते तव्हां उहा लीक बि नथा पाए सघो, या हाशिए में जेके पंहिंजा रिमार्क्स लिखण जो मज़ो आहे। त इहे सभु शयूं सहूलतूं आहिनि। ही जेके बि इजादूं थियूं आहिनि, इहे सभु सहूलतूं इंसान जे लाइ आहिनि। तव्हां लाभ जंहिंमां पढ़ाए सघो पढ़ायो, पर अहमियत किताब जी, मुताले जी पंहिंजी जाइ ते क़ाइमु ऐं दाइमु रहंदी। असां वरी थोरो फिरूं पिया, पंहिंजे मौज़ूअ खां हटूं पिया, असां वरी मुक़ाबिलो पिया करियूं हिननि सभिनी गैजेट्स जो किताब सां। ईअं कोन्हे। सुवालु रुॻो जेको तव्हांजो सुवालु आहे, जेको अॼु जो सुवालु आहे, सो इहो आहे त छा हिननि सभिनी शयुनि जे अचण जे करे मुतालियो घटिजी वियो आहे या न घटिजी वियो? रुॻो इहे शयूं त कोन्हनि के, इंसान जे तवजो हटाइण लाइ त ॿियूं के 4 शयूं पैदा थी वियूं आहिनि। कमर शाह साहब, अव्हां जंहिं भिटाई साहब जो ज़िक्र भाणे कयो ऐं हुनजे बेत जो ज़िक्र कयो, उहो बेत मूंखे यादि थो अचे आहे त कोह थो कागर कोरिए वेठो विञाई मस, ॾूर त्याई ॾिस अखर जियाई जुड़िया। सूफ़ी त इन बेत जी अलामती अंदाज़ सां का ॿी माना कढनि था, पर मूंखे ईअं बि महसूसु थिए थो त ईअं त नाहे त भिटाई साहब पोणा 3 साल अॻु कंहिं विज़न जे थ्रू चवंदो हुजे त तव्हां आॾो ॾिसो, अॻिते ॾिसो, जिते अखर ठहनि था, त उहो को ॿियो मीडियम डेवलप थी रहियो आहे जंहिंसां माण्हुनि जो तवजो ओॾां वञी रहियो आहे। हा, बिल्कुलु। ऐं शाह साहिब जो रुॻो इहो हिकिड़ो बैत प्रॉफिट कोन्हे को, इलाही बैत आहिनि। सैसे सूरज जो बुरिया इहो बैत तव्हांखे ॿुधल हूंदो त उन में इहो ई आहे त चंड, कतियूं, तारा, सूरज, आसमान सभु कुझु आहे, पर पोइ आख़िर में इहो आहे त नाथ ॾिठाऊं नाह में, नथिंगनेस में, नदा जंहिंखे थो चइजे, नदा, नथिंगनेस, द इटर्नल नो। हाणे जॾहिं उहो चंड आसमान ते माण्हू पहुता तॾहिं शाह साहिब जो बैत बि यादि आहे। प्रॉफिटिक आहिनि न इहे दरवेशनि जे जेके चवणियूं आहिनि, से एतिरो त दूर ॾिसनि थियूं नज़रूं उन्हनि जूं, जो उहे सभु ॻाल्हियूं चई था वञनि जेके उन वक़्तु मौजूदु कोन्हनि के। सही आहे, ही जेके बि शयूं पैदा थियूं आहिनि ऐं वक़्तु ज़ाय करण वारियूं बि शयूं आहिनि। इन्हनि में केतिरा केतिरा अमल अहिड़ा आहिनि जिन में टाइम थो वञे, असांजो, तव्हांजो, ॿियनि जो, न चाहींदे बि असांजो ध्यानु उन पासे थो वञे, किताब पढ़ंदे बि टीवीअ ॾांहुं नज़र कजूं थी वञे। पर सुवाल आहे त जेकॾहिं तव्हां वाक़ई सीरियस आहियो पंहिंजे मुताले में, ऐं इहो ॿुधाए छॾियां, थोरी गुफ़्तगू हिन पासे बि हटी वई, त सिंधी अदब ऐं जनरल जेके किताबनि जी छपाई जी ॻाल्हि पहिले, तंहिंमें वॾो फ़र्क़ु आहे। तंहिंमें वॾो ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे, छपाईअ जे मामले में बि, लिखण जे मामले में बि, विकिरण जे मामले में बि, ऐं इंटरनेशनली जेके किताब
चीप बुक्स या ट्रैश बुक्स जंहिंजी ॻाल्हि कईसीं, इहे इन्हनि में वॾो ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। असां अञा उन जाइ ते मौजूदु आहियूं ऐं रहणु पसंदि कंदासीं जंहिं जाइ ते किताबु लिखियो थो वञे, पढ़ियो थो वञे ऐं ॿियनि ॻाल्हियुनि ॾांहुं तवजो घटि ॾिनो वञे। छाजे कारण जो असांखे अञा जीअं लिटरेसी रेट जो बदर ज़िक्र कयो त लिटरेसी रेट बि घटि आहे, पर उन खां लिटरेसी रेट खां वधीक अञा घटि आहे शौक़ु उन्हनि किताबनि खे। अख़बार पढ़ण वारे खे असां लिटरेट छॾींदासीं त पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे, पर किताब में अमीक ऐं ख़ासि तौर बदर जहिड़ा किताब लिखियल जेके हुजनि उनजे लाइ त वरी ख़ासि माण्हू खपे, उहो ज़हन खपे, ओतिरो टाइम खपे। अचो त हाणे हिकु दफ़ो वरी पंहिंजे नौजवान दोस्त ॾांहुं अचूं त अमीर अबड़ा साहिबु, अव्हां ही गुफ़्तगू ॿुधी ऐं इन में सभ खां वधीक जेका अहम ॻाल्हि आहे सा इहा आहे त जेसिताईं सिंधी किताबनि जो तालुक़ु आहे त सिंधी ॿोली अञा अव्हां जे इंटरनेट ताईं शायदि न पहुती आहे, त इन सूरत हाल में अव्हां छा था सम्झो त जेके सिंधी अदब ऐं उन जा जेके किताब आहिनि अञा उहे अरसे ताईं पढ़िया वेंदा जेसि ताईं की उनजो मीडियम तब्दील थिए? तव्हां छा था सोचो? साईं, दरअसल बहस जेका शिकिल अख़्तियार करे वियो आहे त उन जे रोशनीअ में मां सम्झां थो त हिन वक़्तु असांखे इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त कुझु किताब अहिड़ा आहिनि जीअं सिंध जे क़िलनि जो ज़िक्र बदर साहिबु कयो त सिंध जे क़िलनि ते इश्तियाक़ अंसारीअ हिकु किताबु लिखियो आहे जेको इंटरनेट ते अवेलेबल कोन्हे। अहिड़े नमूने सां दरअसल हीअ हिकिड़ी मीडिया आहे जंहिंमें हुकूमत तोड़े NGOs खे हिकिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे त हिन मीडिया जे ज़रिए किताबनि खे रुशनास कराइनि इंटरनेट ते त जीअं हूअ कम्युनिकेशन फास्ट थी सघे। जहिड़े नमूने सां सिंधी तव्हां प्रेस जो ज़िक्र कयो त सिंधीअ में उहे किताब इंटरनेट ते अवेलेबल कोन्हनि, त अहिड़े नमूने सिंधीअ जी अख़बार काविश इंटरनेट ते अवेलेबल आहे जेका दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में खोली वञे थी। तंहिंजे करे इहो तमामु लाज़मी आहे त जेका मीडिया हिन वक़्तु काइनात में अवेलेबल थी आहे या जेका रुशनास थी आहे उन में असां पंहिंजा सभई फील्ड्स जेको आहे सो उन में इंडल्ज करियूं। सभिनी फील्ड्स खे अगरि जे कहाणियुनि जा किताब आहिनि जेके सिर्फ़ु बुक मीडिया में प्रिंट मीडिया में अवेलेबल आहिनि त उन्हनि प्रिंट मीडिया खां असां उन खां हटी करे असां इंटरनेट ते बि अवेलेबल करे ॾियूं। उन सां फ़ाइदो इहो थींदो छाकाणि जो इंटरनेट जेको आहे सो दुनिया जे हर कुंड कुड़छ में एक्सेसिबल आहे। तव्हां जेको किताबु छपियो था उहो किताबु छपे तव्हां सिंध जे सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि ताईं आराम सां पहुचाए सघो था जेके असांजे डिस्ट्रिक्ट्स में मौजूदु आहिनि, जॾहिं त उन्हनि जे रिमोट एरियाज़ में बि किताबु वञणु ॾाढो ॾुखियो आहे। पर जेकॾहिं उहो साॻियो किताबु जेको तव्हां चाहियो था त उहो शेयर थिए दुनिया जे हर सिंधीअ सां या दुनिया जे हर माण्हूअ सां, त उहो किताबु दुनिया जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में ट्रांसलेट थी न सिर्फ़ु प्रिंट मीडिया में अची सघे थो पर इंटरनेट एक्सेस में बि अची सघे थो। उन सां छा थींदो जो कम्युनिकेशन फास्ट थींदी। त इंटरनेट जेका मीडिया आहे उहा इंट्रोड्यूस सिर्फ़ु इन करे थी आहे त जीअं असांजी कम्युनिकेशन जो ज़रियो फास्ट थी सघे। अहिड़े नमूने सां असां ॻाल्हि साॻी पैदा करियूं। लॻे ईअं थो त हीअ बहस जेको आहे सो इंटरनेट वर्सिस किताब थी वियो आहे, ईअं कोन्हे को। असांजो मौज़ू ई आहे, सुवाल ही आहे त मुतालियो घटिजी रहियो आहे या न। मुतालियो इंटरनेट ते हुजे, मुतालियो टीवीअ ते हुजे, मुतालियो कचहरीअ में हुजे, मुतालियो किताब में पढ़ण में हुजे या कंहिं ॿिए ज़रिए सां हुजे, मुतालियो आहे। इंटरनेट त उनखे पाण आसान बनाए थी ॾिए ऐं तव्हांखे रेफरेंसिस कढण में या किताब जेके अवेलेबल कोन्हनि मार्केट में नथा मिलनि, दस्तियाब कोन्हनि खे उन्हनि खे हथु करे ॾियण में तव्हांखे इंटरनेट मददगार मुआविन आहे। उहो तव्हांजी स्पीड खे तिखो करण लाइ कमु थी अचे। ॻाल्हि उहा पई हले त मुतालियो छा घटिजी वियो, यानी माण्हुनि जो इल्म अदब सां किताबनि सां चाह घटिजी वियो आहे या न घटियो आहे। हिननि सभिनी ॻाल्हियुनि जे अचण जे करे जेके ॿियूं शयूं अची वियूं आहिनि पंहिंजो टेक्नोलॉजीअ जे करे जेके नओं बूम आयो आहे, इन जे करे छा माण्हुनि जो शौक़ु घटिजी वियो आहे इल्म अदब सां? सुवालु इहो आहे। मुंहिंजो असां सभिनी जी मुंहिंजो ख़्यालु आहे त ॻाल्हि इहा ई राय आहे त मुताले जो शौक़ु कोन घटियो आहे, शकिल तब्दील थी सघे थी। किताब मां हटी इंटरनेट ॾांहुं हलिया वञो या टीवी ड्रामे ॾांहुं हलिया वञो या टीवीअ जे कंहिं डॉक्यूमेंट्री प्रोग्राम ॾांहुं हलिया वञो, मुतालियो आहे। जुस्तजू इल्म जी अदब जी शौक़ु जेको आहे सो पंहिंजे जाइ ते ओतिरो या बल्कि उन खां अॻिरो आहे। ज़रिया बदिलजी विया आहिनि, उहे ज़रिया थोरा वधीक तेज़ ऐं तिखा थी विया आहिनि। कमर शहबाज़ साहिबु, हाणे अचो त बदर साहिब खां इहो सुवालु पुछूं त हिन सॼे बहस खां पोइ हिन खां अॻु में जेको तव्हां मौक़िफ़ अख़्तियार कयो, छा उन में का तब्दीली तव्हां आणींदव?
ऐं का बि तब्दीली कोन आणींदुसि, पर भिटाई साहिब जो जेको बेत आहे जेको रिपीट थियो आहे, को थो कागर कोरीअ वेठो विञाई मस, दूर थियाई ॾिस अखर जीअं जुड़िया। हाणे इहो अखर लफ़्ज़ जेको आहे तव्हां हिनखे अखर चओ, ऐं चवां थो त इहा सोच आहे। सोच आहे, इहा सोच आहे। सोच जिते पैदा थी, हाणे पोइ तव्हां हिनखे तसौफ़ में वठी वञो या जिते तव्हांजी मर्ज़ी ते छॾे रहे। सोच छा मां पैदा थिए थी? मुशाहिदो आहे, मुतालियो आहे। क्रिएटर जी हिकिड़ी प्लानिंग आहे। राइटर बि क्रिएटर आहे, काइनात खे ख़ल्क़ींदड़ बि क्रिएटर आहे। त आउं सम्झां थो त सोच पहिरियों लफ़्ज़ आहे। जॾहिं तव्हां हुनखे आवाज़ जी सूरत में ॾींदो, चवंदो त पोइ उहो आवाज़ थी वियो, सोच आवाज़ जी सूरत में ज़ाहिर थी। जॾहिं तव्हां हुनखे अखरनि जे सूरत में चवंदो त पोइ उहो वरी कलम जी सूरत में अची वेंदी। हाणे तव्हां हुनखे कंप्यूटर में आणींदव त पोइ उनखे तव्हां जेको बि तव्हां हुनखे नालो ॾेई छॾियो, ॻाल्हि बुनियादी आहे सोच जी, अभ्यास जी, मुताले जी। तव्हां किथां हासिलु कयो था, कीअं हासिलु कयो था। इहे हिक ॿिए सां कंट्राडिक्शन में शयूं न आहिनि, हिक ॿिए खे सप्लीमेंट कनि थियूं। तव्हांजे ख़्याल में तव्हां कहिड़ी तजवीज़ ॾींदव त किताब पढ़ण जो जेको क्लासिकल ऐं पुराणो ऐं सदियूं पुराणी शौक़ु आहे, उनखे अञा वधीक वधाइण ऐं विझाइण जे लाइ का तव्हांजे ज़हन में तजवीज़ आहे? अनवर साहिब, हिन में त मूं जीअं अॻु में अर्ज़ु कयो त हिन में मुख़्तलिफ़ इदारनि खे सरपरस्ती करणी पवंदी ऐं उन्हनि खे इहे सभु शयूं सहेड़े छापणियूं पवंदियूं। असां वटि लखनि जे तइदाद में मसौदा ज़ाती लाइब्रेरी में पिया आहिनि जेके छपिया ई कोन्हनि के। इंटरनेट त परे जी ॻाल्हि आहे, जॾहिं उहे इंटरनेट ताईं एक्सेस थिए उन्हनि जी, उहे प्रिंट मीडिया में कोन आया आहिनि त उहे ॿिए जाइ ते किथे ईंदा। त इदारनि खे हिते अचिणो आहे त जीअं उहे शयूं, उहो इल्मु, उहे अखर, उहा सोच जेका अॻु में जी जुड़ियल आहे, उहा माण्हुनि ताईं पहुचे। त बुनियादी ॻाल्हि इहा आहे त उहा शइ प्रिंट थिए। मां थोरी वज़ाहत करियां हिते। इदारा पंहिंजी जाइ ते के इदारा अहिड़ा बि आहिनि जेके 50-100-1000 किताब वठी विराए छॾींदा आहिनि, उन्हनि मां को फ़ाइदो कोन्हे। उहे पंहिंजे तरफ़ां त नेकीअ जो कमु कंदा आहिनि, फ़ाइदो कोन्हे। लिटरेचर खे, अदब खे पंहिंजे जाइ ते पंहिंजो मक़ाम पैदा करणो आहे त लिटरेचर खे पंहिंजी ज़रूरत ऐं अहमियत जो अहसासु ॾियारणु तमामु ज़रूरी आहे। तव्हांखे यादि हूंदो त अॼु खां 20-25 साल, 15-20 साल अॻु में जेको अदब पैदा थींदो हो, उहो माण्हू शौक़ सां न रुॻो पढ़ंदा हुआ बल्कि ॿियनि ताईं बि पहुचाईंदा हुआ ऐं उनजे मुतलिक़ ॻाल्हाईंदा बि हुआ। छाजे कारण जो उन अदब में, या अख़बार कंहिंखे वठो त अख़बार जी जेकॾहिं इफ़ादत अहमियत आहे त उहा लख जे तइदाद में या 2 लखनि जे तइदाद में बि विकामे थी, पर जेकॾहिं उनजी इफ़ादत कान्हे का त 500 जूं कापियूं बि कोन थियूं छपजनि। सो जेकॾहिं अदब खे पाण वणाइणो आहे त पंहिंजी इम्प्रूवमेंट पाण करणी आहे। जेकॾहिं बहितरीनु नावल आहे त को बि दुनिया जी ताक़त हुनखे रोके नथी सघे त विकिरो थिए, माण्हू पढ़नि। तव्हां विराइण सां, मूंखे यादि आहे केतिरा ख़ैराती इदारा आहिनि जे किताब वठी विकिणी छॾींदा आहिनि, माण्हू वठी घर रखी छॾींदा आहिनि, पढ़ंदा कोन्हनि के। पर किताब जी अहमियत जो अंदाज़ो उन मां लॻाए सघिजे थो त जेको माण्हू पंहिंजे खीसे मां 4 पैसा ॾेई पंधु करे वञी ख़रीद करे ऐं मुतालो करे। सो लिटरेचर जी अहमियत, स्टैंडर्ड, उनजो मयार वधाइणो पवंदो। पंहिंजी लिख, जेको अखर जो लफ़्ज़ आहे, जंहिंखे सोच बि चओ या जेको बि तव्हां चओ, उन सोच जो मयार वधाइणो पवंदो, उनजी इज़त, उनजो एहतराम वधाइणो पवंदो, ताकि हर माण्हू ख़ुशीअ सां उनखे पढ़े ऐं पोइ ही ॿियूं शयूं जेके आहिनि सेकेंडरी पोज़ीशन वठी वञे। बराबरि। कमर शहबाज़ साहब, अवांजी वॾी महिरबानी। बदर साहब, अमीर अबड़ो साहब, अवांजी वॾी महिरबानी हिन प्रोग्राम में आयो ऐं अवांजे ख़्यालनि सां वाक़ई मालूमात में इज़ाफ़ो थिए थो। त नाज़रीन, वरी बि सुवाल हीउ आहे त ज़िंदगीअ मुतलिक़ तमामु घणा अहिड़ा सुवाल आहिनि जिन ते बहस करणु खपे, जिन खे परूड़णु खपे, पुरझणु खपे। मूंखे उमेदु आहे त अॻिते वारे प्रोग्राम में, हींअर खां पोइ जे प्रोग्राम में वरी अहिड़ो कंहिं ॿिए अहम चुभंदड़ सुवाल ते बहस कंदासीं। फ़िलहालु असांखे इजाज़त ॾींदा। सदाईं गॾु।